अस्सलाम वालेकुम नाज़रीन अभी ॾिसी रहिया आहियो सिंधी साज़ टीवी चैनल। महिरबानी करे जंहिं दोस्त वटि मुंहिंजो चैनल सब्सक्राइब न आहे थियल त चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब करे। नाज़रीन, महबूब मिर्ज़त जे बहितरीन आवाज़ में हिकु प्यारो एल्बम तक़दीर लिखण वारो अहिड़ी लिखी जेको रिलीज़ थी चुको आहे। नाज़रीन, हिकु भेरे ॿीहर तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त महबूब मिर्ज़त जे बहितरीन आवाज़ में एक प्यारो एल्बम तक़दीर लिखण वारो अहिड़ी लिखी जेको रिलीज़ थी चुको आहे। जे अगर तव्हां इन नए एल्बम के ॿुधण चाहियो था त उन जो लिंक मुझे डिस्क्रिप्शन में ॾिनल आहे, जिते तव्हां हिन नए एल्बम के ॿुधी सघो था। जे अगर तव्हां अञा ताईं मुझे चैनल के सब्सक्राइब ना कयो त महिरबानी करे मुझे इन चैनल सिंधी साज़ टीवी के सब्सक्राइब करे छॾियो। उन सां गॾोगॾु बेल आइकन के बि दॿाए छॾियो त जीअं हर नए गाने ऐं ख़बरनि जो अपडेट अव्हां वटि जल्दी पहुची सघे। महिरबानी।